बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों अॼु आऊं तव्हांखे हिकिड़े वीडीसाइड जे प्रोडक्ट जे बारे में नॉलेज ॾियां थो त असां वटि जेके कणकूं कयूं था उन्हनि में ॿ मसाला आम तौर ते आहिनि। हिकिड़ो नेरो लीफ असां उन्हनि गाहनि खे चवंदा आहियूं जेके सन्हे पन वारा हुजनि। ॿियो ब्रॉड लीफ माना वेकिरे पन वारा। हाणे मक़सदु आहे जेकॾहिं असां वटि आम तौर ते दोस्त हिकिड़े क़िस्म जी दवा हणनि था, उहा दवा हणनि था त पोइ वरी ॿिए क़िस्म जो गाह बीठो आहे, यानी जेकर सन्हे पन वारी पिया हणूं त वेकिरे पन वारा गाह रहिजी वञनि, जीअं जंहिंमें जीअं सिंजी आहे या पालक आहे या उन खां सवाइ सरियां आहे, अहिड़े क़िस्म जा ॿिया काफ़ी जेके आहिनि वेकिरे पन वारा गाह उहे रहिजी वञनि। जेकॾहिं वेकिरे पन वारनि खे असां स्प्रे कयूं था त सन्हे पन वारा जंहिंमें धड़क आहे, दुंबी सिटी वग़ैरह उहे रहिजी वञनि। ऐं सभ खां वधीक जेका ख़तरनाक असांजे ॿिन्हिनि में आहे उहा आहे चीमक। ही जेका पंहिंजे हथ में झले वेठो आहियां त काफ़ी दवाऊं असां इस्तेमालु कंदा आहियूं, पर चीमक ही एॾो हरामी आहे जो माना हिन में छो सभ खां वधीक पाणी आहे, उन करे हीअ ख़तमु कोन थी थिए। उन करे इन ॿिन्ही गाहनि खे हिकिड़े धके में कीअं ख़तमु कजे त उन जे लाइ एॾो को ख़र्च बि कोन्हे, को ख़र्च बि तव्हांजो 1200-1300 रुपया एतिरो कोन्हे थो फी एकड़ ते, पर मतिलबु आहे त दवा अहिड़ी हणिजे जेका 20-25 ॾींहंनि खां पोइ कणक खे जो उन मां तव्हांजो ॿिन्ही गाहनि मज़ा जान छुटे। हूअं त तव्हां नेरो लीफ लाइ अलॻि दवा कंदो, ब्रॉड लीफ लाइ अलॻि कंदो। उन करे मूं मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा मुख़्तलिफ़ प्रोडक्ट जेके आहिनि उहे सभु तजुर्बो कया, सुठियूं मल्टीनेशनल कंपनियूं, पर उन में छा थिए जे कंहिंमें को गाह रहिजी पियो आहे, कंहिंमें को गाह रहिजी पियो आहे। शिकायतूं पोइ जॾहिं थ्रेशिंग थिए थी त थ्रेशिंग में वॾो प्रॉब्लम थिए थो। उन खां सवाइ गाह गंद जेकॾहिं ॿनी में तव्हांजे में हूंदो त जॾहिं तव्हां खाध खुराक ॾींदो त पहिरीं जेको आहे त हीउ गाह खाईंदो, छो जो हीउ गाह ही दोस्त आहे ज़मीन जो, ऐं जेको कणक उनजो दोस्त न आहे। कणक त पोइ असां पोखींदा आहियूं, हीअ त कुदरती तौर ते हुन में ॼमनि था। त उनजे लाइ बहितरीनु जेको हल आहे उहो मुंहिंजे 2 सालनि जे तजुर्बे खां, यानी लास्ट ईयर बि कयो अथमि, हिन साल बि कयो अथमि, त हिकिड़ी कंपनी आहे पंहिंजे हिते सिंध न पर पूरे पाकिस्तान लेवल ते कमु करे पई, कोमेगा लाइफ साइंस। उन जो प्रोडक्ट हिकिड़ो आहे ट्राईवेक्स अल्ट्रा जे नाले सां, ट्राईवेक्स अल्ट्रा। उहा हिते मूं स्प्रे कया। हीअ जेका तव्हां ॾिसो पिया मुंहिंजो पूरो माना इहा फील्ड पोयां मौजूदु आहे, हिन में जेकॾहिं तव्हांखे ॾेखारियां त हुननि चीमक खे बि साड़ियो आहे। हिते हेठि जेकॾहिं कैमरा जी मदद सां ॾेखारींदो त हीअ बाक़ाइदे चीमक खे बि तबाह कयो अथव। हिते वेझो करे ॾेखारण खे। अच्छा, उन सां गॾोगॾु हिन जेको आहे सो टिल्डरिंग एॾी त कराई आहे, हीउ ॿूड़ो जेको लॻो आहे कणक जो ज़बरदस्तु थियो आहे। ऐं हिन वक़्तु हीअ जेका कणक में पाण मौजूदु आहियूं 60 ॾींहंनि जी थी चुकी आहे, पर किथे बि जेको आहे तव्हां ॾिसंदो त दुंबी सिटी या धड़क जो नालो ज़ाहिर कोन्हे को। ऐं बहितरीनु प्रोडक्ट आहे ट्राईवेक्स अल्ट्रा, दोस्त यादि रखनि। ऐं इहो प्रोडक्ट जेको आहे सो जिथे बि इस्तेमालु थियो आहे त उन जी रिज़ल्ट माना मुंहिंजी ॿनी में सभ खां बहितर ॿियनि प्रोडक्टनि जी निस्बत इन जी रिज़ल्ट आई आहे। ऐं न रुॻो गंद गाह खे ख़तमु कयो अथसि, पर उन सां गॾोगॾु जेका कणक आहे उन में जेको टिल्डरिंग पोज़ीशन आहे या बुड़ा जेके वधीक थिया आहिनि उहे बि इन ई कणक में थिया आहिनि। त ऐं दोस्तनि खे जेको आहे सो सलाह इहा ई ॾींदुसि त जेकॾहिं हू जंहिं हाणे तक़रीबन माण्हुनि दवाऊं जेके वीडीसाइड वारियूं हणी छॾियूं आहिनि, पर ईंदड़ साल जे लाइ या अॻिते लाइ या जंहिंजी कणक नंढी हुजे त उहो गाह जे ख़ात्मे लाइ इन दवा खे इस्तेमालु करे। ट्राईवेक्स अल्ट्रा जेका कोमेगा लाइफ साइंस जा ऐं हिकिड़ो बहितरीनु प्रोडक्ट आहे। वॾी महिरबानी तव्हां। उन खां सवाइ जेका मेन ॻाल्हि ऐं ॿी करणु चाहियुमि पिए त आबादगार साथी जेके आहिनि उहे जेको ज़िंक जो चवंदा इस्तेमालु असां कॾहिं कयूं त ज़िंक जेको आहे सो कोशिशि कनि त चिलीटेड ज़िंक इस्तेमालु कनि। ऐं असां जेको हिते सॼी ॿनी मुंहिंजे अब्बास फार्म ते यूज़ कयो आहे उहो कयो आहे, उहो बि कोमेगा जो ई कयो आहे, जंहिंखे कोमी ज़ोन जे नाले सां ज़िंक चयो वञे थो। ऐं उहो बि चिलीटेड ज़िंक आहे हिकिड़ो। उन जे मथां त लिखियलु कोन्हे चिलीटेड, पर आहे चिलीटेड, छो जो मूं हुनखे DAP सां मिलाए बि कयो आहे त बि कंहिं बि क़िस्म जो रिएक्शन कोन्ह थियो आहे। ऐं इहो जॾहिं बि इस्तेमालु करिणो आहे त हमेशह लाॻाणे ते जॾहिं तव्हां यूरिया ॾियो था त उन सां गॾु हिकिड़ी थैली हिकिड़े एकड़ में ॾियो। उहे ज़िंक जो वॾो रोल आहे कणक जे टिल्डरिंग करण में ऐं कणक जे ॿूड़े हणण में। ऐं हीअ जेका कणक तव्हां ॾिसो पिया हिनखे बिल्कुलु सॼी खे जेको आहे सो इहो ज़िंक ॾिनो वियो आहे। ऐं हीअ जिन्स जेका आहे उहा TD1 आहे। ऐं प्रोडक्ट बहितरीनु मतिलबु ज़िंक जो इस्तेमालु बि कणक जे लाइ मस्ट आहे। वॾी महिरबानी।